लतीफ़ साईं जे मेले में भलीकार ऐं सभिनी महबूबनि खे दोस्तनि खे जेको आहे सलाम था करियूं। ऐं अजमेर जेका कॉन्फ्रेंस जेका हले पई लतीफ़ साईं जी कॉन्फ्रेंस जेका हिन वारे थी आहे उहा तमामु शानदार कॉन्फ्रेंस आहे ऐं अहिड़ी कॉन्फ्रेंस मूं ज़िंदगी में कान ॾिठी कॾहिं। ऐं तमामु वॾा माण्हू हिन में आया आहिनि, पर ख़ासि करे जेको आहे घणा माण्हू उहे ई आया आहिनि जेके आलम बरज़ख में आहिनि ऐं जेके रूह आहिनि असांजे हिन ज़िंदगी जा बि रूह आहिनि, असांजे समाज जा बि रूह आहे। वॾा वॾा माण्हू जेको आहे लतीफ़ साईं जे अॼोकी हिन कॉन्फ्रेंस में आया आहिनि, लतीफ़ साईं जे मेले में। ऐं उन्हनि में हींअर जेको आहे जीअं शाइर खे पढ़ंदासीं, लतीफ़ साईं जी शाइरी पढ़ूं था त पोइ ॼण तो दंग आहे। उनजी ॿोली, उनजी फिलासफ़ी, उनजा इस्तलाह, उनजा इस्तारा, उनजा नज़ारा, उनजा मज़हर। पर इहा जेका शाइरी आहे उहा शाइरी ईअं सम्झो त हिकिड़ो वणंदड़ हिकिड़ो दरिया आहे। ऐं अॼु असांजी जेको आहे लतीफ़ साईं जे हिन मुशाइरे में, हिन कॉन्फ्रेंस में मुशाइरो बि आहे, पर हीअ अजीब क़िस्म जो मुशाइरो। जीअं असांजा जीअं मुशाइरा थींदा आहिनि उन में जेको आहे डाइस ते हर को शाइर अची उहो जेका बि हुनजी ॻाल्हि आहे, जेका बि शाइरी आहे, बैत आहिनि, ग़ज़ल आहिनि, नज़म आहिनि, पढ़ी जेको आहे हलियो वेंदो, वाह वाह थींदी। पर हीअ हिननि जो जेको मुशाइरो आहे जेको हिननि माण्हुनि जो, ईअं सॼो जहान आयो हिननि खे ॾिसे पियो। चंड तारा, ही आसमान, ही धरती, पोइ वण टिण सभु ॾिसनि पिया, माण्हू बि उन्हनि खे ॾिसनि पिया सभिनी खे। ऐं हीअ माण्हू वेठा आहिनि, हीअ माण्हू मुखामेलो हिननि जो थियो आहे। पोइ केॾी महिल बीठा आहिनि, केॾी महिल वेठा आहिनि, केॾी महिल हलनि पिया, पर उन में जेको आहे ॻाल्हाइनि पिया, उन में जेको आहे मुशाइरो हले पियो। उन में लतीफ़ साईं आहे उहो बैत ॾिए पियो। उन खां पोइ ख़लीफ़ो साहिबु आहे, अॼु जेको शाइर आहे उहो ईअं सम्झो त लतीफ़ साईं जी शाइरी जो पढ़ाॾो सो सॾ वर वाईअ जो जे लही। माना लतीफ़ साईं जी शाइरी जेका आहे उहो सॾ आहे, त ख़लीफ़े जी जेका शाइरी आहे उहो ॼण उनजो पढ़ाॾो आहे। पर आउं सम्झां थो ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे पढ़ाॾो आहे। ख़लीफ़े साहिबु जेको आहे ॿोली में बि कमाल कयो आहे ऐं लाड़ में रहियो, उनजे करे उनजी ॿोली ॾाढी शाहूकार आहे उनजी। ऐं लतीफ़ साईं जो सफ़र, लतीफ़ साईं जो पंधु, लतीफ़ साईं जी उहा साॻी ॿोली, घणे भाङे इस्तलाह, किथे किथे के नयूं शयूं बि इस्तेमालु कयूं आहिनि। हीअ 18वीं सदी जो माण्हू, लतीफ़ 16वीं 17वीं सदी जो माण्हू। माना इहे ॼण गॾोगॾु जेको आहे मुसाफ़िर आया पिए। अॼु जेको आहे मुशाइरो अचो जेको आहे पाण हीअ जेको मुशाइरो जेको अॼु लतीफ़ साईं ऐं जेको आहे ख़लीफ़े नबी बख्श कासिम जो आहे, इहो अॼु जेको आहे पाण ॾिसूं था। उन में के ॻाल्हियूं आऊं रिकॉर्ड करे सघियुसि, के आऊं न करे सघियुसि, पर जेके बि ॻाल्हियूं मूं नोट कयूं उहे तव्हांखे ॿुधायां। पहिरीं लतीफ़ साईं बैत पढ़ियो, उन खां पोइ भले 100 साल पोइ हुआ, उहे उमिरियूं जेके आहिनि उन्हनि जो उहे जेको आहे विच में न ईंदियूं आहिनि। ऐं मकान ऐं ज़मान खां हीअ वॾा माण्हू आहिनि, हीअ 100 साल खां पोइ बि हिक ॿिए खे जवाबु ॾियनि था। शाह करीम 100 साल अॻे हो ऐं लतीफ़ साईं ऐं शाह करीम जो जेको मुशाइरो आहे उहो पछाड़ी में ईंदो। इहे जेके वॾा जेके शाइर आहिनि इहे वरी आहिस्ते आहिस्ते ईंदा। त फ़िलहालु अॼु जेको मुशाइरो आहे उन में अचो जेको आहे हुन ख़लीफ़े साहिबु ऐं लतीफ़ साईं जी जेका शाइरी जेको मुशाइरो आहे हिक ॿिए खे जेके ॿुधायो आहे। लतीफ़ साईं बैत आहे वहदहू ला शरीक लहू, वहदहू ला शरीक लहू, जाथो चईं ता मञ मोहम्मद कारणी निरतऊं मुंहिंजा नीअं, सो तूं वञो कीअं नाई कंध ॿियनि खे। हाणे इहे जॾहिं हू रूबरू ॻाल्हाईंदा हूंदा ऐं हिक ॿिए खे जवाबु ॾींदा हूंदा त केॾो जेको आहे मज़ो आहे। सॼी जेका काइनात आहे उहा सॼी ॼण साख़्त थी वई, ॼण सभु माण्हू, सभिनी जा कन बि ओॾे आहिनि, अखियूं बि ओॾे आहिनि, दिलियूं बि ओॾे। ख़लीफ़ो साहिबु नज़रियाती जेके ख़्याल जेके हिननि जा आहिनि तक़रीबन उहे साॻा आहिनि। शाइरी ॿोली उन में जेका ममासिलत आहे हिकु जाइ उहा पंहिंजी जाइ ते। हाणे आसा में ख़लीफ़े साहिब जो हिकिड़ो बैत आहे त आसा छॾ अलाह जी दर दर पिन मदान, आसा छॾ अलाह जी दर दर पिन मदान, पाण विञाए पाण जो साबित कर सुभान, चई मीम ॿधी सिर मोलियो अलफ़ थी अॻुवान, मीम ॿधी सिर मोलियो अलफ़ थी अॻुवान, गोलप जो गुमान कासिम कटर अख में। ॾाढी सगारी शाइरी बि आहे ऐं विज़डम बि ॾाढो सगारो आहे। हाणे तशरीह में कंदासीं, इहो पोइ पिया कंदासीं। फ़िलहालु जेको मुशाइरो आहे जेको हाणे लतीफ़ साईं जेको वहदत ऐं कसरत वारो जेको नुक़्तो आहे इन ते सम्झाईंदे पाण फ़रमाइनि था त वहदत ऐं कसरत थी, वहदत कसरत थी, कसरत वहदत कुल, हक़ हक़ीक़ी हेकड़ो ॿोली ॿी म भुल, चई हू हुला चो हुल विला सदो सॼणे।
हाणे इहो बैत जेको आहे सो लतीफ़ साईं जो, हाणे ख़लीफ़ा साहिबु वरी उतर थो ॾिए, माना ॻाल्हि उहा ई साॻी थो करे। कीअं जेको आहे सो अक्सर करे इन ते बहस थींदा आहिनि त बाबा जेको आहे सो अलाह किथे वेठो आहे, आसमान ते आहे या कंहिं जाइ में आहे या माण्हुनि जे अंदरि में आहे या ख़्याल में आहे, ध्यान में आहे। हाणे हिननि माण्हुनि खां त ॿुधूं ई कीअं जेको आहे सो इन फिलासफ़ी खे पेश था कनि। ख़लीफ़ा साहिबु चयो थो चोह अन मां निंगियो, चोह में अन असुल, हीअ चोह जेके तूं तरनि इहे अन मां निकिरनि था, ऐं इन्हनि जो असुल जेको आहे सो उहो अन आहे। जीअं पोखियो सो पैदा थियो, ज़रो न आहे नकुल, पोखियो सो पैदा थियो, ज़रो न आहे नकुल, चई फर मां सरजो फुल, चई फुल री फर न सपिजे। हा लतीफ़ साईं जो जेको कलाम आहे उहो ईअं ई आहे जीअं जेका सॾु पढ़ा ॾे वारी ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं चवंदो पढ़ा ॾियो सो ई सॾु। कीअं जेको आहे तव्हां खीर खे अलॻि कंदो, धोरो आहे, खीर आहे, मही आहे, मखणु आहे, माओ आहे, अलाए केतिरियूं शिकिलियूं आहे त खीर। पोइ हुते वेंदासीं त इहो गाह वञी थींदो, गाह वरी मिटी वञा वञी थींदो, वरी वञी मिटी में पवंदासीं, धरती में वञी पवंदासीं, माना असुलु शइ वरी बि जेका आहे मिटी। लतीफ़ साईं थो चवे त पढ़ा दो सोई सद वर वाईअ जो जी लही, चई हुआ अॻे में गॾु, चई ॿुधण में ॿ थिया, चई तव्हांखे ॿुधण में ॿ था अचनि, अॻे ई गॾनि सदाई गॾनि, हीअं ई हुनजो ओलड़ो आहे। हाणे ख़लीफ़ो साहिबु इन साॻी हक़ीक़त खे बिना मुख़्तलिफ़ जे निराले अंदाज़ में जेको आहे पेश थो करे। ख़लीफ़ो साहिबु चवे थो त काओ इब्न कण, कानो इब्न कण जो, उतां जोर जो कानो या जेको आहे बाजरी जो कानो, इहे तव्हां काना ॾिठा हूंदा। हाणे इन में जेको आहे थींदो आहे दाणो हुन में थींदो आहे, सटा तव्हां ॾिठा हूंदा बाजरी जा। चए थो कानो इब्न कण जो, कानो वालिद कण, चई इहा ॻाल्हि हीअं सां हण त कासिम पसी पुल खे, इहा ॻाल्हि वाह वाह वाह, हीअं सां हण त कासिम पसी पुल खे। हाणे ॾिसो त लतीफ़ साईं जेको आहे हीअ ॾिसो न, हीअ कहिड़ा ख़ूबसूरत आहिनि माण्हुनि जा मुशाइरा आहे, ऐं हीअ असां वांगुरु मुशाइरा कोन कंदा हुआ, ईअं पंहिंजे मुंहुं जेको आहे लिकी चोरी शाइर लिखी अचनि, हिन जो हुनजो खणी अची पोइ अची कॉन्फ्रेंस में ॿुधाइनि मुशाइरे, न हीअ चवंदा हुआ तूं बि शाइर आउं बि शाइर, हलिया वेहूं था ॻाल्हायूं था, आउं बि बैत थो ॾियां तूं बि बैत ॾे। हाणे लतीफ़ साईं बैत थो ॾियो त वञी छो वणकार हित न ॻोल्ही होत खे, लिखो कीन लतीफ़ चए ॿारो चो ॿिए पार थी सती बद संदरो पिरत पुनो असीं पार, चई नाए नेण निहार त तो में देरो दोस्त जो। ख़लीफ़े साहिबु जवाबु ॾिनो चई पस पुनो थी पाण सुंज मंडोर जे ससवी, चई पस पुनो थी पाण सुंज पुनो थी पओ, पस पुनो थी पाण सुंज मंडोर जे ससवी, वञो डूंगर ॾोरीअ कासम कनी का, वञो डूंगर ॾोरीअ कासम कनी कान, सोता तो ई साण जंहिं लाइ जफ़ाऊं करीं, चओ त तोसां गॾु आहे जंहिंजे लाइ तूं जफ़ाऊं थो करीं। लतीफ़ साईं फरमायो चए पर घर पासो करे, चई पर घर पासो करे पुछ पिरियां कर पाण। लतीफ़ साईं पिरी खे अंदरि में पसण ते ज़ोर थो भरे, माना हीअ ॿुधाइनि था कि जेको पिरी आहे जेको तव्हां जंहिंजी ॻोल्हा में आहियो उहो तव्हांजे अंदरि में, चई पस पर घर पासो करे, चई पराए घर छो थो वञी, ॿाहिरि छो थो वञी, सभु कुझु तुंहिंजे घर में आहे, तुंहिंजो वजूद तुंहिंजो घर आहे। चई पर घर पासो करे पुछ पिरियां कर पाण, सोता तो ई साण जंहिं लाइ जफ़ाऊं करीं। हाणे ख़लीफ़ो साहिबु फरमाए थो त पस पाड़े चा सुपिरी, चई पस पाड़े चा सुपिरी पर घर पेर मपाए, चई अखियुनि खे सम्झाए त पिरी पसी पाण में, चई अखियुनि खे सम्झाए, भला जेका तोखे ॿाहिरि ॾिसणो आहे त पाड़े चा ओड़े पाड़े में ॾिस, हीअ परे न वञ, ऐं अखियुनि खे सम्झाए त पिरी पसंदि पाण में, चई पिरी खे पंहिंजो पाण में ॾिसनि, अखि उल्टी धा। छा लतीफ़ फरमाए थो त सो ही सो हू सो अजल सो अलाह, सो ही सो हू सो अजल सो अलाह, सो पिरी सो पसा सो वेरी सो वाहिरू। ऐं मुशाइरो जेको आहे उहो तमामु वॾो मुशाइरो आहे, ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मामलनि में जेको आहे सो हिननि फ़िलसफ़े जे बारे में ऐं ॻाल्हायो आहे, उन में ॻाल्हियूं लाज़मी असांजे लाइ आहिनि, असां खां जेको इहो कोन थो लभे जेको आहे सो पंहिंजो पिरी, ऐं लाज़मी हिननि माण्हुनि खे पढ़ंदासीं त किथां न किथां पिरियूं लभंदो। हाणे जेको आहे त हीउ पंहिंजो ख़लीफ़ो साहिबु चए थो सो पखी
चे सो पखी सो पिंजरो सोई बोले बोल। चे कासिम किज से कासिम किज म पिरजी पाणा पासे गोल। चे मंझ वजूद वड़ोल। चे ॾिज त ॾिसी सुपरी। माना इहा जेका वड़ोल आहे, जेका ॻोल्हा जेका आहे, चे मंझ वजूद वड़ोल, पंहिंजे वजूद में तूं वड़ोल ॾे त पसी पिरीअ खे, कासिम पसी पिरीअ खे। ऐं उन खां पोइ अञा ॿ बैत आहिनि। ऐं उन खां पोइ हीउ मुशाइरो जेको आहे वरी लाज़मी आहिनि। ॿिया बि इलाही वॾा वॾा शाइर आया आहिनि। अञा ख्वाजा मोहम्मद ज़मान लतीफ़ साईं जो जेको सो मुशाइरो आहे, छो त मुशाइरे जी माना ई आहे बैतबाज़। मुशाइरो माना हिकिड़ो शाइर बैत ॾींदो, ॿियो शाइर जेको आहे फिल्मजी फिल्मजी जेके शाइर हुआ रूबरू जेको आहे सो ॻाल्हियूं कंदा हुआ। हाणे हीअ जेके शाइर आहिनि, इन्हनि में 100 साल जो मुफ़ासिलो आहे, पर पोइ जॾहिं ॻाल्हाइनि था, शाइरी पढ़नि था, ॼण त अॼु बि गॾिया वेठा आहिनि। लतीफ़ साईं चओ त पेही जा पाण में कीअं रूह रिहान, पेही जा पाण में कीअं रूह रिहान। चे नको ॾूंगर ॾेह में नका केचन कान। चे पुनू थियसि पाण ससुई तां सूर हुआ। खलीफ़े साहिबु वटि बि इहो साॻियो ई फ़िक्र आहे। हिन जो इज़ार ऐं अंदाज़ उन लाज़मी थोरो घणो पंहिंजो हूंदो। ऐं खलीफ़े साहिबु चओ त पुछ मवाटूं पेचरा कड़म पुनूअ पेर। चे पुछ मवाटूं पेचरा कड़म पुनूअ पेर। चे वे विसारे ससुई ॾागनि सूधा ॾे। चे छॾ सभिनी खे, चे सभिनी खे विसारे छॾ। चे कासिम मंझ कुपेर। चे सोध पसी सुपिरी। कुपेर माना जेके ॾुखी जेका वाट आहे, जेका सवली वाट में पिरी कोन मिलंदो। या वरी हीअ बेत फरमायाऊं ते छपर कोन्हे छे ॾे ॾोरी जीअं केतु। खलीफ़ा साहिबु चए थो छपर कोन्हे छे ॾे ॾोरी जीअं केतर। चे वना नकड़ विलय मिन हबलुल वरीद। चे परबू मुंड में पे। चे विख हटाए वे पस पाड़े छा सुपिरी। लतीफ़ साईं बि इहा ई ॻाल्हि कई। ॾिसो कीअं ई सभु माण्हू गॾियल आहिनि। पाणीअ मथे झूपड़ा, पाणीअ मथे झूपड़ा, मूरख उञ मरनि। चे साह ओॾो सुपिरी लोचो तान लहनि। दम न सुञाणनि दाहूं कनि मुठनि जी। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ई तव्हांजे चैनल ते। ऐं चैनल ते ज़रूरु अचो, ॾिसो त चैनल ते लतीफ़ साईं जेका हीअ जेका शानदार जेका कॉन्फ्रेंस आहे, इन में सभु रूहानी इन में माण्हू आया आहिनि। ऐं इन में सभु उहे माण्हू आया आहिनि जेके आलम अरवाह में रहनि था, आलम बरज़ख में रहनि था, ऐं काइनातनि में रहनि था। ऐं असां सां गॾु बि असांजे रूहनि में बि आहिनि, असांजे फ़िलसफ़े में बि आहिनि। ऐं अचो हिन जेका सो इन पंहिंजे चैनल ते अचो, हिनखे सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजे दोस्तनि खे दावतूं ॾियो। त हिकिड़ी तव्हांजी हिकिड़ी लाइब्रेरी ठहे पई, तव्हांजी हिकिड़ी यूनिवर्सिटी ठहे पई। इन में जेको बि क्लासिकल जेको इल्मु आहे, जेको बि असांखे हथु चढ़ी सघियो, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। दुनिया जहान जा जेके आलिम अदीब शाइर, उन्हनि खे बि घुराईंदासीं, उन्हनि जा मुशाइरा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं पंहिंजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे दावत ॾियो त उहे बि सब्सक्राइब कनि, की तमामु घणे खां घणा माण्हू अची सघनि त जीअं लतीफ़ साईं जो जेको सफ़रु आहे, हीअ वॾनि माण्हुनि जो जेको सफ़रु आहे, उहो आसानी सां असीं ॿुधी सघूं ऐं उन्हनि सां गॾु असीं विख में विख खणी सघूं। महिरबानी तव्हांजी। वरी जेको आहे सो हीअ कॉन्फ्रेंस अञा हले पई। वरी ॿियो को शाइर वॾो आयो, वरी अञा किरदार बि अचिणा आहिनि, अञा जेको आहे सोरठ बि अचणी आहे। ऐं उन्हनि जी जेका शाइरी आहे, उन्हनि जूं ॻाल्हियूं उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। महिरबानी तव्हांजी।